पोइ मंझांसि भिटियुनि खे भरींदो, पोइ मथांसि ततल पाणीअ मां पीअंदो, पोइ अञा उठनि जे पीअण वांगुरु पीअंदो। क़यामत जे ॾींहुं इहा संदन महिमानी आहे। असां अव्हां खे पैदा कयो, पोइ वरी जीआरण खे छो न सच भाईंदा आहियो। भला ॾिसो त सही त जेकी मनी विझंदा आहियो तंहिं मां अव्हीं खलकियो था छा? या असीं खलकण वारा आहियूं। असां अव्हां में मौत मुक़ररु कयो आहे ऐं असीं आजिज़ न आहियूं त अव्हां जहिड़नि खे मिटाए पैदा करियूं, याने मारे करे, ऐं अव्हां खे अहिड़ी शिकिल में पैदा करियूं जंहिं खे ॼाणंदा ई न हुजो। बेशक पहिरीं पैदाइश ॼाणाए चुको, पोइ छो न था नसीहत वठो। ॾिसो त सही जेके अव्हीं पोखींदा आहियो सो अव्हीं ॼमाईंदा आहियो छा असीं ॼमाईंदा आहियूं? जेकॾहिं घुरूं त उन खे नास करे छॾियूं, पोइ अव्हीं हैरत में रहिजी वञो ऐं पिया चओ त बेशक असीं टूटी में सुॼी वियासूं। टूटीअ में पइजी वियासूं, बल्कि असीं बेनसीब आहियूं। भला ॾिसूं त सही त जेको पाणी पीअंदा आहियूं उहो अव्हीं ककरनि मां हेठि लाहींदा आहियो छा, या असीं हेठि लाहींदा आहियूं? जेकॾहिं घुरूं त उन खे कारो करे छॾियूं, पोइ छो न शुकरानो कंदा आहियो। भला ॾिसो त सही त जा बाहि ॿारींदड़ आहियो, तंहिं जे वण खे अव्हां पैदा कयो आहे छा? असीं पैदा कंदड़ आहियूं। असां उन वण खे नसीहत वठण लाइ मुसाफ़िरनि जे फ़ाइदे लाइ पैदा कयो आहे। तंहिं करे पंहिंजे वॾे पालाण जे नाले खे पाकाई सां यादि करियो। पोइ तारनि जे करण जी जाइ जो कसम खाण थो, ऐं जेकॾहिं ॼाणियो त बेशक उहो कसम वॾो आहे, बेशक उहो सॻोरो क़ुरान आहे। लिकियल किताब में लिखियल आहे, पाकाईअ वारनि खां सवाइ ॿियो को उन खे हथ न लाहींदो आहे। जहाननि जे पालाण वटां नाज़िल कयल आहे। पोइ अव्हीं हिन ॻाल्हि जे मञण में सुस्ती करण वारा आहियो छा, ऐं उन खे कूड़ भाइनि पंहिंजो हिसो करियो था? पोइ जंहिं महिल कंहिं जो साह निर्घट वटि पहुचे ऐं अव्हीं उन ई महिल पिया था ॾिसो, ऐं असीं अव्हां जे बे निस्बत उन ॾांहुं तमामु वेझा आहियूं, पर अव्हीं न ॾिसंदा आहियो। पोइ जेकॾहिं अव्हीं ख़ुदा जे हुकुम में लाचार थियल न आहियो, त जेकॾहिं सचा आहियो त रूह खे छो न मोटायो? पर जेकॾहिं मोल अल्लाह जे वेझनि बाननि मां हूंदो त उन लाइ ख़ुशीअ ऐं सुरहाण ऐं नेमत वारा बाग़ आहिनि। ऐं जेकॾहिं सॼे पासे वारा मां हूंदो ऐं सॼे पासे वारनि मां तोखे सलामती आहे, पर जेकॾहिं उहो कूड़ भाईंदड़ गुमराहनि मां हूंदो त उन लाइ ततल पाणी महिमानी ऐं दोज़ख में खेड़न आहे। बेशक हीअ ख़बर पूरी यकीनी आहे। तंहिं करे पंहिंजे पालाण वॾे जे नाले खे पाकाई सां यादि कर। सुभान अल्लाह।